रोड़ी वेझो झांगड़ो थाने जी हद कुंडी फार्म वटि पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना पुलिस मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। हथियार हथ ॿ फरार। सखर पुलिस पारां जारी कयल बयान मूजिब ज़ख़्मी ॾोहारी स्नैचिंग, चोरी ऐं फुर ऐं कई मुबैना पुलिस मुक़ाबलनि जे केसनि में पुलिस खे घुर्बल हुआ। सखर पुलिस तर्जुमान मूजिब इन हवाले सां एसएसपी सखर इरफान अली समूह जो चवणु आहे त ज़ख़्मी ॾोहारी हिकु महीनो अॻु पंहिंजे ॿियनि हथियारबंद साथियुनि सां गॾु रेस कोरस वेझो दानिश बैटरी जी दुकान ते धाड़ो हणी लखे रुपया कैश ऐं क़ीमती मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान खणी मौक़े तां फ़रार थी विया हुआ। अॼु हिकु ॿी वारदात जे दौरान साॻी ॾोहारी जो पुलिस पीछो कयो। इन दौरान ॾोहारियुनि पुलिस खे ॾिसी मथां सिधी फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जी ॾे वठि थी, जंहिं जे नतीजे में हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार ज़ख़्मी ॾोहारी जी सुञाणप अनवर नून जे नाले सां थी आहे। ज़ख़्मी ॾोहारी जे कब्ज़े मां पिस्तल ऐं गोलियूं मैगज़ीन हथ कई वयूं आहिनि। यादि रहे त पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबले ऐं फायरिंग जी ॾे वठि में समूरा पुलिस अहलकार महफ़ूज़ रहण जा इतला आहिनि, जे सबबि कुझु माण्हुनि खे पुलिस मुक़ाबले खे मशकूक चई रहिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।